नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ अलादाद सोलंकी में समाजी अॻुवाण अलादाद सोलंकी जी यारी वसी मल्हाई वई, जंहिंमें ऑल पार्टीज़ अलायंस कंडियारो जे अॻुवाण साफ़िन, सोलंकी बिरादरी जे माण्हू, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाण, इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। वरसी खे ख़िताब कंदे एडवोकेट दीदार सोलंकी, अनवर सोलंकी, मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, ज़फ़र कोसो, निसार अहमद आगरो ऐं ॿियनि चयो आहे त अलादाद सोलंकी हिकु वॾो नालो हो जंहिं तइलीम जे लाइ बहितर लाइ पाण पतोड़ियो। इलाइक़े जे स्कूलनि में बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ हिन वधि खां वधि कोशिशूं कयूं आहिनि। हू चाहींदो हो त ग़रीब माण्हुनि जा ॿार तइलीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारियल हुजनि। एतिरे क़दुरु जो हू स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि खे पंहिंजे खीसे में किताब वठी ॾींदो। इंसानियत जी ख़िदमत असल इबादत आहे। अलादाद सोलंकी ग़रीबनि जो हॾ ॾोखी हुयो। हिन ग़रीबनि खे ॾुखे वक़्त में अकेलो न छॾियो। हिन कॾहिं बि कंहिं माण्हू खे तकलीफ़ न ॾिनी। हिन पंहिंजी पूरी ज़िंदगी ग़रीब माण्हुनि जी कमनि में गुज़ारी आहे। जॾहिं बि संदुसि वटि को माण्हू कमु सांगे लाइ ईंदो त उन वक़्तु उन सां गॾु निकिरी पवंदो। हिन मज़लूम माण्हुनि लाइ आवाज़ बुलंद कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।